प्यारियूं सखियूं, तव्हां सभिनी खे असांखे सिंधी संगत पारां वुमेन्स इंटरनेशनल डे जूं बेशुमार वाधायूं। हीउ जेको ॾींहाड़ो आहे असां सभिनी औरतुनि जे लाइ ज़ाहिर कयो वियो आहे। छा करिणो आहे असांखे हिन ॾींहुं? असांखे हिन ॾींहं ते इहो ई कमु करिणो आहे त असीं प्यार मुहबत सां पंहिंजे ॿारनि खे इहा ई तरबियत ॾियूं त असीं सिंधी आहियूं। पंहिंजी सुञाणप क़ाइमु रखण जे लाइ असांखे घटि में घटि सिंधीअ में हिक ॿिए सां ज़रूरु ॻाल्हाइणो आहे। इहा ॿोली असांजी आहे सुञाणप, जंहिंमें अमर ॾिनी मूंखे लोली, सा कीअं विसारियां ॿोली। तंहिंजे करे असां सिंधियुनि जी हिन सुञाणप खे हमेशह लाइ क़ाइमु रखिणो आहे त असांखे सिंधीअ में ॻाल्हाइणो आहे। ऐं इहा तरबियत, इहा जेका कोशिशि करणी आहे सा माताउनि खे करणी आहे। ऐं माताऊं आहिनि औरतूं, स्त्रियूं, जंहिंजे करे ई त आहे ही इंटरनेशनल वुमेन्स डे जी सेलिब्रेशन। अचो त गॾिजी मल्हायूं ही ॾिहाड़ो। जय झूलेलाल।